मेहड़ लॻ फरीदाबाद पुल ते साले हथां भेण वियो ज़ख़्मी। डंडो लॻण सबब 4 साला मासूम मोहम्मद अली ज़ख़्मी। फरीदाबाद थाणे ते एनसी दाख़िल, मेडिकल लेटर जारी। मुतासिर पोरियत रियाज़ कुंबर मासूम पुट सां मेहड़ सिविल अस्पताल दाख़िल। एसएसपी दादू खां नोटिस वठी हमला आवर निसार कुंबर खे गिरफ़्तार कयो वञे। हुन वधीक चयो त असांजी पाण में मिठी माइटी थियल आहे। मुंहिंजी भेण निसार कुंबर खे ॾिनल आहे ऐं हुनजी भेण मूंखे ॾिनल आहे। निसार कल्ह मुंहिंजी घरवारी खे ज़बरदस्ती वठी वियो, जंहिं जी दांह मामे खे ॾियण वञी रहियो हुअसि त मूं ते हमलो कयो वियो, जंहिं में मुंहिंजो मासूम पुट ज़ख़्मी थी पियो। हुन चयो त मुंहिंजी भेण हुननि जे घर आहे, जंहिंखे जान जो ख़तरो आहे। एसएसपी दादू नोटिस वठे मुंहिंजी भेण खे तहफ़ुज़ ॾेई हमला आवर निसार कुंबर खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे।